तव्हां एहतिजाज छो था कयो? भाई एहतिजाज इन करे कयो वियो आहे त असांजी न्याणी प्रिया कुमारी संगरार जी नंढी न्याणी आहे 7 सालनि जी, उनखे ज़ालमनि पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो उनखे महीनो ॾेढ थियो आहे, हिन महिल ताईं बाज़ियाब न कराई वई आहे। असां सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चीफ ऑफ आर्मी स्टाफ बल्कि 10-15 साल थी विया आहिनि असांजी नियाणियुनि सां इहे ज़ुल्म थी रहिया आहिनि ऐं थींदा रहनि था। इहे छाजे करे, छो असां सां इहे ॻाल्हियूं थियूं थियनि पियूं? या त असां हिंदुनि खे चओ त असां हीउ मुल्क छॾे वञूं, बाक़ी जेकॾहिं असां सां इहे ज़ुल्म थींदा त असां एतिरो एहतिजाज कंदासीं, थी सघे थो असां पंहिंजी सिंध पूरो पाकिस्तान बंदि करायूं। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खां हुकूमत सोचे त बाबा हीअ असां सां क़दम छो था खजनि, अक़लियत वारनि खे तहफ़ुज़ जो चओ था। जीअं तव्हां एहतिजाज छो था कयो? जीअं त सर प्रिया कुमारी संगरार वारी 10 मुहर्रम खां पंहिंजे वालदेन खां थी वई आहे। हिन वक़्त ताईं हुन प्रिया कुमारी नंढी 7 सालनि जी ॿारड़ी पतो पतो ई नथो मिले। असां आला अमलदारनि खे चऊं था त असांखे प्रिया कुमारी पंहिंजे पीउ माउ सां मिलायो वञे। जेकॾहिं इहो हाणे सख़्तु नोटिस वरितो वञे, जेकर नोटिस सख़्तु नथी वठे गवर्नमेंट त असां पिराले वासी हिन धरणे खे बबले मोड़ ते बिल्कुलु बाईपास बंदि करे ऐं हिन धरणे खे वॾो धरणो करे असां गवर्नमेंट खे ॿुधाईंदासीं त असां हिंदू बिरादरी अकेली न आहियूं ऐं असां संगरार वासियुनि सां पिराले वारा गॾु आहे। हाणे तव्हांजो आख़िरी मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजे प्रिया कुमारीअ खे बाज़ाब करायो वञे। असांखे वॾनि पंहिंजो अमलदारनि जी जेका आहे सपोर्ट असांखे ॾियनि, वीचारीअ खे पंहिंजे पीउ माउ सां मिलाइनि। असांजो ॿियो मुतालबो इमरान खान न्याज़ी, उन खां बाद में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा, उन खां पोइ ISI चीफ जेके बि आला फेडरल लेवल ते मूं ॻाल्हायो। उन खां पोइ सिंध गवर्नमेंट ते अचूं था ऐं फेडरल इंटीरियर मिनिस्टर शेख रशीद, ऐं उन खां बाद में इंटीरियर इंफॉर्मेशन मिनिस्टर फिरदौस आशिक अवान ऐं सिंध गवर्नमेंट ते अचूं। इहे सख़्ती सां हिन मामले जी नोटिस वठी आहिनि। जेका 10 मुहर्रम ते असांजी न्याणी 10 मुहर्रम ते जो हुनजो पीउ सबील न्याज़ हलाए चुको रहियो हो, जेका सिंधी मीडिया क्लियरली कर चुकी आहे। ड्यूरेशन न्याज़ जे उहा न्याणी पीउ वटि आई आहे ऐं रस्ते वेंदे घर लाइ पुॼी। इन जे पोयों का वॾी शरारत आहे, वॾी साज़िश आहे।